अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊं आहियां शफी मोहम्मद लाको। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। नाज़रीन किराम, अॼु असांजो मौज़ू आहे क़ुरान शरीफ़ जी आयत मां हिकिड़ो टुकड़ो खयो आहे। उहा आहे अक़िम सलात लिज़िक्री। हिन जी माना आहे त जेका तव्हां मां तर्जुमो लिखियो आहे हेठां स्लाइड ते, निमाज़ पढ़ो मेरा ध्यान पैदा करने के लिए, या निमाज़ पढ़ो मूंसां राब्ते जे लाइ, या निमाज़ पढ़ो मूंसां कॉन्टेक्ट जे लाइ। माना निमाज़ जेका आहे सा इन जो हिकिड़ो पर्पज़ आहे। सिर्फ़ निमाज़ ठली न आहे, पर निमाज़ सां अलाह सां राब्तो पैदा करणो आहे। हाणे इन खे अॼु असांजो मौज़ू आहे, इन खे असीं क़ुरान शरीफ़ मां सम्झंदासीं। हाणे हिकिड़ो तव्हां अंदाज़ो लॻायो ऐं सोचो त अल्हम्दुलिल्लाह असां वटि रसूल आया ऐं असांजो प्यारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे क़ुरान बि ॾेई वियो ऐं पंहिंजी सुन्नत बि ॾेई वियो ऐं रस्तो ॿुधाए वियो। पर फ़र्ज़ु कयो इहा शयूं न थियनि हा, असां हिन दुनिया में अकेला घुमूं हा, असांखे इहा बि ख़बर न हुजे हा त को असांजो रब आहे, इहा बि ख़बर न हुजे हा त उहो रब असांजो अलाह बि आहे, ऐं इहा बि असांखे होश न हुजे हा त अलाह असांखे छो पैदा कयो आहे। जीअं अॼुकल्ह अक्सर माण्हुनि जो इहो दिमाग़ ॼणो ईअं लॻे थो ॼणो नशे में आहिनि, बसि हर वक़्तु पंहिंजे धंधे में कम में कॾहिं इहो नथा सोचनि त मां छो पैदा थियो आहियां। ऐं इहो बि कोन अथनि फ़िक्र त को मरणो आहे, मरंदासीं छो। त ईअं सम्झंदे अगरि सॼी दुनिया इन फ़िक्र में ऐं मदहोशीअ में आहे, ऐं पोइ अलाह पाक कहिड़े तरीक़े सां हिन ज़मीन में असां सां कॉन्टेक्ट करे असां सां ॻाल्हाए ऐं असांखे ॿुधाए त पाण केरु आहे, छो पैदा कयो अथई ऐं हिन ज़िंदगीअ जो मक़सदु छा आहे, त अहिड़ो वाक़ियो हिन धरतीअ ते थी चुको आहे। ऐं ईअं न आहे त सॼे दुनिया जे माण्हुनि सां ॻाल्हाईंदो, चंद माण्हुनि खे गॾु करे या हिकिड़े खे ॻाल्हाईंदो, उन खे सम्झाईंदो, पोइ उनखे चवंदो तूं ॿियनि खे वञी सम्झाए। इहे रसूल ईअं पैदा थिया न। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे इस्लाम जी ख़बर कान हुई। बेसिकली निहायती मुख़लिस माण्हू हो, हॾ ॾोखी हो, ज़ात पात जो ख़्यालु रखण वारो हो, ग़रीबनि जी मदद कंदड़ हो। ऐं उते हुन खां हिकिड़ो माण्हुनि जो खून थी पियो रोमन एम्पायर में, वॾो थियो बादशाही महल में, लेकिन कंहिं हिकिड़े माण्हूअ खे कंहिं गुंडे खां छॾाइण जे लाइ हुन गुंडे खे धकु हणी विधई, हिन मरी पियो। पोइ हिन जे ख़िलाफ़ फ़ैसिलो थियो सज़ाए मौत जो। पोइ माण्हुनि चयुसि त हे हितां खां निकिरी वञो, पोइ हितां निकिरी वियो। उते जिते पहुतो काफ़ी सफ़र खां पोइ त उते खूह ते जेके आहिनि माण्हुनि जी रश लॻी पई। जीअं अॼुकल्ह थर में बि जेके खूह आहिनि, उन हिकिड़े हिकिड़े खूह ते 60-70 घर हूंदा आहिनि। उहो खूह हूंदो आहे 300 खां 400 फुट डीप। पोइ उनखे कढण जे लाइ जेको आहिनि से जेको सो को गॾहो खपे, 2 गॾह खपनि, उठ खपे, जेको रसी ॿधी 400 फुट हेठि डोड़ी वञे त तॾहिं ॿोको ॿाहिरि निकिरे। अहिड़ो मदियनि जो बि को खूह हुजे ते रश लॻी पई ऐं ताक़तवर माण्हू हुजे जेको रसीअ खे छिके कढे। पोइ मायूं वीचारियूं पासो वठियूं बीठियूं घणे वक़्त खां, पोइ उन्हनि खे वञी पुछियईं तव्हांखे छा आहे। ईअं मायुनि मर्दनि में त असीं कोन कढंदियूंसीं। ऐं पुछी चङो मां थो। पोइ हुन जेको आहे सो ताक़तवर हो, उन्हनि खां पासो कराए ऐं हुनजी ॿकरियूं खे, इहा हुनजी तबियत हुई। पोइ जेको आहे सो आख़िर उते वञी पंहिंजी छोकिरीअ सां शादी कई अथसि हिकिड़ीअ सां, ऐं 10 साल हुनजे पीउ खे जेको आहे सो ॿकरियूं चारे ॾिनई। पोइ 10 सालनि खां पोइ एग्रीमेंट ख़तमु थी, ॿार वठी वञे पियो। राति थी वञे, झंग में अची वेठा, सीउ लॻो पियो हुजे त हिते परे खां हिनखे हिकिड़ी बाहि नज़र आई। हाणे अचो त हितां शुरू था कयूं। हाणे इहो सम्झो त मूसा अलैहिस्सलाम खे अलाह चूंडियो ऐं हुन सां ॻाल्हाएसि थो त मां केरु आहियां, तूं केरु आहीं, ज़िंदगी छा आहे, छो तोखे मूं ख़लकियो आहे, ऐं कमु तोखे तव्हांखे कहिड़ो करिणो आहे। इहा गुफ़्तगू जेका अलाह जी हिकिड़े अहिड़े शख़्स सां थिए थी जंहिंखे पहिरीं इन ॻाल्हि जी ख़बर कान्हे। हाणे अचो त असां बि सम्झो त असां बि पहाड़ीअ ते हली था गॾु थियूं, तव्हां ई असां, ऐं सम्झो त अलाह साईं हाणे असां सां गुफ़्तगू थो करे त तव्हां कीअं फील कंदव। छो त हिन वक़्तु मुआशिरो तक़रीबन
जीअं मूं ॾसियो मां त मदोशे जी हालत में आहे न दीन जी ख़बर आहे, न निमाज़ जी ख़बर आहे, न रोज़े जी ख़बर आहे। हर को फिल्मुनि ते वेठो आहे, कमाइण थो वञे, वरी घर थो अचे, न हलाल जो न हराम जो। अचो हाणे ॾिसो, अलाह ताला फरमाए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वहल अताक हदीस मूसा। अल्लाह ताला पुछे थो भला तव्हांखे मूसा अलैहिस्सलाम जी ख़बर पहुती? अल्लाह साईं ख़बर त पहुती आहे, विसरी वई आहे, ॿुधण था चाहियूं। वहल अताक हदीस मूसा, अॻिते थो अल्लाह साईं फरमाए इज़रा नारन, माना उहो राति जो ॿार वठियो पियो वियो पंहिंजी फैमिली, थधि में वञी वेठा आहिनि परे खां। इज़ माना जॾहिं रा ॾिठई नारन बाहि खे, फकाल त चयईं पंहिंजे घर अहली, पंहिंजी फैमिलीअ खे चयईं, घर वारनि खे, वकाल इमकुसू, चई हिते तव्हां चुप करे वेहिजो, हितां चुरिजो न। इन्नी आनस्तु नारन, मूंखे बाहि ॾिसण में आई आहे, लअल्ली आतीकुम मिनहा बिकबसिन, चई त मां वञा थो उतां मतां को टांडो खणी अचां, त माना अचे हिते काठियूं करे पाण खे सेकियूं। ऐं अजिद अल नार हुदा, ऐं जेकॾहिं टांडो बि खणी अचां या घटि में घटि जिन बाहि ॿारी आहे उन्हनि खां ॾस पतो रस्ते जो पुछी अचां। हाणे साईं मूसा अलैहिस्सलाम वियो आहे उन वादीअ ते, चढ़ी मथे वञी उते पहुतो आहे। फलम्मा आताहा, जीअं उन टुकड़े ते पहुतो, नूदी या मूसा, त अलाह फरमाए थो त हिकिड़ो आवाज़ हुनखे ॾिनो वियो, या मूसा, आवाज़ जो आयो त हैरत में पइजी वियो। हाणे इहो आवाज़ अलाह ॾिनसि, छा थो चवेसि? इन्नी अना रब्बुक, चएसि थो मां ई आहियां जंहिं तोखे पालियो आहे, माना मां ई आहियां जेको मींहुं थो वसाए जंहिंजे करे हे ॿनियूं थियूं थियनि, आऊं ई आहियां जंहिं तोखे माउ जे पेट में ठाहियो आहे, मां ई आहियां जेको ही माल ॾिनो आहे जंहिंमां खीर तव्हां ॾुहो था, मां ई ॿकरियुनि जो पैदा कंदड़ ख़ालिक़ आहियां जंहिंजो तूं खीर पी थो ऐं हुनखे खाई बि थो। रब्बुक माना अलाह तारीफ़ थो कराए इन्हीअ रिश्ते सां जेको असां सां ॻंढियल आहे, खाराइण वारो, पियारण वारो, पाणी ॾियण वारो, इहो क़रीब रिश्तो आहे न इंसान जो। जीअं हिकिड़ो माण्हू हूंदो आहे, मिसाल तौरु हुनखे पढ़ाए, लटो ॾिए, कपिड़ो ॾिए, खाधो ॾिए, ईद बरात ते ख़र्ची ॾिए, त पोइ चाहे पीउ आहे, चाहे मामो आहे, चाहे चाचो आहे, जेको बि आहे उहो ॿार खे ॾाढो प्यारो हूंदो आहे, जेको हुनखे पालींदो आहे। त अलाह ताला बि हिते पंहिंजो प्यारो रिश्तो थो पहिरीं ॾेखारे, इन्नी अना रब्बुक, मां तुंहिंजो पालणहार आहियां, फखलह नालैक, पोइ थो चवेसि त हे पंहिंजी जुती लाहे परते कर। छाजे लाइ? त हीअ रब जी ज़ात आहे, कम्यूनिकेशन, अलाह सां जेकी टेलीफोन लाइन ते कनेक्शन थींदो आहे उन लाइ पाकाई ज़रूरी आहे। पाक ज़ात पाक कनेक्शन कराईंदी आहे। हे जेके जिन ऐं शयातीन आहिनि, इहे जेके एजेंट ठाहींदा आहिनि ऐं माण्हुनि खे कूड़ो पीर ठाहींदा आहिनि, पोइ माण्हुनि जे घर जूं ॻाल्हियूं कननि में ॿुधाईंदा आहिनि त फलाणो अचे थो, फलाणे खे हीउ कमु आहे, पोइ उहो वरी माण्हू उनखे जेके आहिनि से करामत करे माण्हुनि खे मशहूरु कंदो आहे। त इन्हनि जी जिन वरी पलीतीअ सां जो तालुक़ु आहे, जेकॾहिं उहो जेको हुनजो एजेंट हूंदो आहे, जे वुज़ू थियल हूंदुसि त जिन वेझो ई कोन ईंदो। तंहिंजे करे हू हुनखे पहिरीं ॾसींदा त तूं अलाह जो वॾो प्यारो थी वियो आहीं, तंहिंजे करे हाणे वुज़ू करे निमाज़ न पढ़, हुनखे पलीती, सो जिन्हनि सां तालुक़ जे लाइ पलीतीअ जो लाइ ज़रूरी आहे कनेक्शन, ऐं अलाह सां तालुक़ लाइ पाकाई जो कनेक्शन ज़रूरी आहे। तंहिंजे करे चए थो फखल नाले खे जुती लाइ, छो त जुतीअ में गिलाज़त लॻल हूंदी आहे, त जुती हाणे उछलाए परते करी पाण जो लाहे छॾियईं त पाक थी वियो, जेका गिलाज़त जुतीअ में हुई आहे उहा जुती लाहे छॾी। चएसि थो इन्नक बिवादिल मुक़द्दिस तुआ, माना तूं हिकिड़ी अहिड़ी वादीअ में आहीं जेका मुक़द्दिस आहे, जीअं मस्जिद शरीफ़ आहे, मस्जिद जो अंदर जो हिसो मुक़द्दिस आहे। व अना अख़्तरतुक, ऐं चएसि थो त मां हिन सॼे दुनिया जे माण्हुनि खे छॾे, व अना अख़्तरतुक, तोखे चूंडियो आहे, तोखे मूं सिलेक्ट कयो आहे कंहिं ख़ासि कम लाइ। माना वॾी ॻाल्हि आहे न त अलाह ताला इंसान ज़ात मां हिकिड़े शख़्स खे, पंहिंजे बाने खे चवे त मूं तोखे चूंडियो आहे। लिमा यूहा, चएसि थो त जेको सो हाणे कनु ॾेई ऐं ध्यान सां ॿुध, लिमा यूहा, जेको तोखे हींअर मां ॻाल्हायां थो या तोखे इंस्ट्रक्शन ॾियां थो या तोखे ॻाल्हियूं ॾसियां थो। हाणे तव्हां बि कनि ॾियो, मां बि कनि थो ॾियां। हाणे ॾिसूं त हिकिड़े शख़्स खे जंहिंखे पहिरियों दफ़ो रब थो ॻाल्हाए, ख़ालिक़े काइनात ॻाल्हाए थो, छा थो चवेसि? अचो त असां बि ॿुधूं ऐं असां बि जेको ध्यान सां ॿुधूं, मोबाइल बंदि कयूं ऐं इनखे कयूं। हलो ब्रेक जो चवनि था,
ब्रेक वठूं था त हाणे अलाह जी गुफ़्तगू शुरू थींदी। हैरत जी ॻाल्हि आहे, ॾिसूं अलाह साईं छा थो ॻाल्हाए। ऐं तव्हां बि जेको आहे सो जॾहिं कोई प्रोग्राम ॿुधो था त कोशिशि करे पाक थी वेहो, वुज़ू करे वेहो, त जीअं ही क़ुर जी कम्यूनिकेशन तव्हां सां पाक क़ुर जी तव्हां सां पाकाईअ सां हिन जी कम्यूनिकेशन थी। ब्रेक था वठूं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में तव्हां मौजूदु आहियो। तव्हांखे मां वरी भलीकार चवां थो त अलाह ताला चए थो वन अख़्तरतुक फस्तमिअ लिमा यूहा। मूसा अलैहिस्सलाम मां तोखे चूंडियो आहे, सिलेक्ट कयो आहे, तंहिंजे करे हाणे कनु ॾेई ध्यान सां ॿुध जेको तोखे मां चवां थो या जेको तोखे वही कई थी वञे। नंबर 1 पहिरीं गुफ़्तगू, इन्ननी अनल्लाह। अलाह जेको आहे ख़ालिक, उहो मां ई आहियां। मां रब बि आहियां, उन सां गॾु मां अलाह आहियां, माना हिन जहान खे पालींदड़ आहियां। ला इलाह इल्ला अना। ऐं ॿी ॻाल्हि त इहो मां तोखे ॿुधायां, ध्यान सां ॿुध त मां सभु पावर पंहिंजे हथ में रखिया आहिनि। ऐं पंहिंजो पावर, पंहिंजी खुदाई कंहिं सां शेयर कोन थो कयां, ऐं न हिन खुदाईअ खे ठाहिण में मुंहिंजी कंहिं मदद कई आहे, न मूंखे को पार्टनर आहे, ऐं न वरी मां कंहिं बि फ़ैसिले करण में कंहिंखां पुछां थो। ला इलाहा इल्ला अना माना मां अकेलो आहियां, सभु पावर मुंहिंजे हथ में आहिनि। फ़अबुदनी, तंहिंजे कर तोखे बि खपे त सिर्फ़ु मुंहिंजी इबादत कर, ऐं तोखे खपे त सिर्फ़ु हाजत रवाईअ लाइ मूंखे सॾु कर। मूंखां सवाइ कंहिंखे सॾु कंदे हुनखे मूं पावर ई कोन ॾिनो आहे। मके जा मुशरिकनि 360 ज़ियारतूं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं रखियूं। माण्हुनि खे चवनि पिया त ही अलाह जा पोतल बाना आहिनि, गुज़ारे विया आहिनि। हिननि जे अची हिन मूर्तीअ जे आॾो या हिन जे ज़ियारत जे आॾो बीहंदव त उते उन्हनि खे जन्नत में हुनजे रूह खे ख़बर पई थी वञे अलाह खां कमु था कराइजनि। हाउला शुफाउना इंदल्लाह, माना हिननि जे हथ में कुझु कोन्हे, अलाह खां कमु था। हिंदू भाउ बि इहे जेके मूर्तियूं आहिनि सभु हुनजे बुज़ुर्गनि जूं, उन्हनि जो बि इहो ई अक़ीदो आहे त इहे भॻवान वठण जा रूह वेठल आहिनि, इहे पोतल हस्तियूं आहिनि। असां हिन मूर्तीअ जे आॾो घुरूं था त जंहिंजी शिकिल जी मूर्ती आहे उन्हीअ खे उते ख़बर पई कमु करे थो ॾिए। त हिते तो अलाह चए त इहो सॼो कॉन्सेप्ट ग़लति आहे। ला इलाहा इल्ला अना, सभु कुझु पावर मूं अकेले वठनि। फ़अबुदनी, सो सिर्फ़ु मुंहिंजी इबादत कर ऐं मूंखे सॾु। व अक़िम सलात लिज़िक्री, ऐं निमाज़ क़ाइमु कर मूंसां राब्ते करण जे लाइ। वकीम सलात लिज़िक्री, निमाज़ क़ाइमु कर मूंखे यादि करण जे लाइ। माना इहा ख़बर पई त निमाज़ उथ वेह न आहे, निमाज़ अलाह सां राब्ते जो ज़रियो आहे। जॾहिं असां सजदे में चऊं था सुभान रबियल आला, त इहो राब्तो आहे। त असीं चऊं था अलाह साईं तो में ऐब कोन्हे को, ऐं तोखां वॾी का बि हिते हस्ती कान्हे का। रबियल आला माना तूं मुंहिंजो रब आहीं ऐं तूं सभिनी खां वॾो आहीं। तंहिंजे करे मूंखे मिनिस्टर जी परवाह कान्हे, मूंखे कंहिं पैसनि जी परवाह कान्हे का। तूं ई सभिनी खां वॾो आहीं। मां सॼा कम छॾे तुंहिंजे आॾो सजदे में किरियो आहियां। इहा आहे ज़िक्र करणु। या अलहम शरीफ़ में चऊं था अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम मालिक यौमिद्दीन। रब साईं तूं सॼे जहाननि खे पाली थो, आख़िरत जो हिसाब किताब तूं पाण वठंदे, तूं रहमान आहीं रहीम आहीं। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, माना असां अलाह साईं तोखे गारंटी था ॾियूं त असां सिर्फ़ु तुंहिंजी इबादत कयूं था, तुंहिंजे नाले ते कयूं था। व इय्याक नस्तईन, ऐं मदद जे लाइ, नस्तईन माना मदद लाइ सिर्फ़ु तोखे पुकारियूं था। माना चवंदासीं अलाह मदद कर। अलाह जे नाले ते कंहिं बि शख़्स जो नालो विझी कोन चवंदासीं तूं फलाणा मदद कर। इहा अलहम शरीफ़ में अलाह सां ॻाल्हायूं था। इहो ई थो अलाह फरमायो अक़िम सलात लिज़िक्री, निमाज़ सिर्फ़ु उथ वेह रुकू ऐं सजदा न आहिनि, बल्कि अलाह जी यादगिरी, अलाह सां कॉन्टेक्ट आहे। हज़रत अली करम अल्लाह वजह फरमायो त जेको आहे सो मां जॾहिं चवंदो आहियां त अलाह मूंसां ॻाल्हाए त मां क़ुर पढ़ंदो आहियां, ऐं जेकॾहिं मां चवंदो आहियां त मां अलाह सां ॻाल्हायां त मां निमाज़ पढ़ंदो आहियां। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पाण मेराज ते मथे विया, असां हिन धरतीअ ते वेही निमाज़ में जॾहिं वञूं था त अलाह वटि पहुची असांजी मेराज असांजी निमाज़ आहे। तंहिंजे करे निमाज़ सम्झी पढ़णी आहे। हे क़ुर शरीफ़ में अचे थो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस्सलात व अंतुम सुकारा।
चए थो ईमान वारो ख़बरदार निमाज़ न पढ़जो, निमाज़ जे वेझो बि न वञिजो, अंतुम सुकारा जे नशो अथव, उहो चाहे सुल्फी पीती अथव, भंग पीती अथव, चर्स पीतो अथव, शराब पीतो अथव, इहे सभु इहे शयूं हराम आहिनि। त माना निमाज़ जे वेझो न वञो जेकॾहिं नशे में आहे, पोइ अलाह साईं केसि ताईं न वञो, अॻिते थो ॾसे हता तालमू, ओसि ताईं जो तव्हांखे ख़बर पवे मां तकुलूं त निमाज़ में छा था पढ़ो। माना पढ़ण जेको पढ़ूं था उनजो ॼाणणु ज़रूरी आहे। अलाह सां गुफ़्तगू जेका कयूं था उहा असांजे दिलि में उनजी माना अचणु खपे। उन खां पोइ ॿी जाइ ते रब फरमाए थो इन्नल मुनाफ़िकीन युखादिऊन अल्लाह, माना जेके मुनाफ़िक केरु आहे, मुनाफ़िक उहो मुस्लमान आहे जेको सुस्तीअ जे करे, लालच जे करे, हिन दुनिया में मज़े वठण जे करे अलाह जे हुकुमनि ते ढिलो थी थो वञे, कॾहिं कई कॾहिं न कयईं, कॾहिं सुस्ती कयईं, इनखे मुनाफ़िक चइबो आहे। त चए थो इन्नल मुनाफ़िकीन युखादिऊन अल्लाह, मुनाफ़िक अलाह सां रवाज था रखनि, माना रवाजी तौर वो हुआ खादिम, अलाह बि हुननि सां पोइ रवाज थो करे, अलाह बि हुननि खे जेको आहे सो उन्हनि खे इन में अलाह सां ई धोखो था कनि, त वरी अलाह बि हिननि सां धोखो कंदो। वैज़ा कामू इल सलात कामू कुसाला, इन निशानी आहे मुनाफ़िक जी, त निमाज़ त पढ़ंदो, ईअं न आहे त निमाज़ 5 वक़्त मुनाफ़िक न पढ़ंदो, निमाज़ न पढ़ण त उनजी सज़ाई बि आहे। मन तरक सलात मुतअम्मदन फ़क़द कफ़र, रसूल फरमायो जंहिं ॼाणे वाणे निमाज़ छॾी इहो काफ़र आहे, इहो कुफ़र थो करे। तंहिंजे करे ॿियनि मुल्कनि में जेकॾहिं को माण्हू निमाज़ नथो पढ़े, कॾहिं ॾिठो ई कोन अथनि मस्जिद में, त हुनखे मुस्लमान जे क़ब्रिस्तान में बि दफ़न न आहे करणो। लेकिन मुनाफ़िक आहे जेको 5 वक़्त निमाज़ पढ़े थो, पर बेदिलीअ सां थो पढ़े, बिना सम्झ जे थो पढ़े। वैज़ा कामू इल सलात कामू कुसाला, लफ़्ज़ी तर्जुमो, निमाज़ ते जॾहिं वञे थो त सुस्ती थो करे वञे, माना बसि टाइम ख़तमु थियो टकर हणण वेंदो। युराउन अन्नास, माण्हुनि जे ख़ौफ़ जे करे, छो त ॾाढी अथसि माण्हुनि जे ख़ौफ़ लाइ त निमाज़ थो पढ़े। वला यज़कुरून अल्लाह इल्ला कलीला, अलाह खे थोरो थोरो यादि कंदो, कॾहिं कॾहिं जेको सो तमामु थोरो। इहा मुनाफ़िक जी निशानी आहे। तंहिं करे मुंहिंजो मौज़ू हो त इन पंहिंजो जेका आहे सा इकाम सलात ले ज़िक्री, माना निमाज़ जेको सो तव्हां पढ़ो था मूंखे यादि करण जे लाइ, त इहे इन में अची थो वञे। हा बाक़ी हिकिड़ो इंसानु आहे, निंड अची वई, विसरी बि सघे थो, हिकिड़ो माण्हू अहिड़ो बिज़ी थी थो वञे, अलाह न करे की विसरे। ख़ासि तौर ते अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खां अलाह चयो आहे त इहे त असुली न कयो, इन में तव्हांखां निमाज़ विसरी वेंदी। कहिड़ी कहिड़ी? जुआ, जॾहिं पतनि ते वेहंदो ऐं जुआ ते वेहंदो त एॾो हुन में खटण हारण मशगूल वञो, 100% निमाज़ विसरी वेंदसि, त अलाह थो फरमाए त ईअं न कयो। वरी ॿियो आहे नशो, उन में बि जेका असां निमाज़ निकिरी थी वञे। बाक़ी जेकॾहिं इन्हनि शयुनि खां अलावा इहे त मना आहिनि, पर निंड अची वई, वक़्तु निकिरी वियो, पोइ इन जे बारे में मिशकात शरीफ़ जी हदीस शरीफ़ आहे, मन नसीह सलातन, रसूल फरमाए थो त जेकॾहिं का निमाज़ विसरी वई, पोइ नाम अंधा या निंड अची वई उन जे टाइम ते, कफ़ारतुहा, त इन्हीअ जो कफ़ारो आहे, ऐं युसल्लीहा इज़ा ज़करहा, त जीअं यादि अचे त पढ़ी छॾियो, माना ॿियो कोई जो तरीक़ो कोन्हे। हाणे मुंहिंजी निमाज़ वई, मां 5 रुपया फ़क़ीर खे ॾियां, पोइ यादि अचे जेॾी महिल, हिकिड़ो मिसाल, सुहिणो मिसाल, राति जो माण्हू सुम्हंदो आहे ऐं घड़ियाल रखंदो मां फजर ते उथां। हाणे जेकॾहिं फजर जी निमाज़ हुनखे जमायत जी नियत करे सुतो आहे, फजर निमाज़ करे सुतो आहे, घड़ियाल न वॻो, कंहिं सबब खे निंड अची, सुबुह जो अखियूं 8 थी विया। हाणे छा करिणो आहे? चए थो त उथण साण 8 थिया त वञे बाथरूम में ऐं पोइ वुज़ू करे मोटी अची उहे 2 रकातूं फजर जूं पढ़े, त इनशाअल्लाह उनखे जमायत जो सवाबु मिलंदो, फर्ज़ निमाज़ जो सवाबु मिली वेंदो। लेकिन ईअं न त हाणे चए नाश्तो थो कयां, पोइ पहिरियों कमु आहे त निमाज़ पढ़े। चऊं ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इनशाअल्लाह ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह ताला जी गुफ़्तगू मूसा अलैहिस्सलाम हले थी, तो पहिरीं त इहो ॿुधाईंसि मां रब आहियां, मुंहिंजो तूं ख़्यालु कर, मूंखां घुर, सभु पावर मुंहिंजे हथ में आहिनि। निमाज़ पढ़ी थो त उहा अहिड़ी पढ़ जो तुंहिंजो मूंसां राब्तो थिए। अॻिते थो चवेसि
बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न सात आतियतुन अकाद उख्फीहा लितुजज़ा कुल्लु नफ्सिन बिमा तसआ। चए थो हीअ जेका लाइफ आहे, हीअ ज़िंदगी आहे, इहा ख़तमु थियणी आहे ऐं मां हिन ज़मीन खे ख़तमु कंदुसि, को वक़्तु ईंदो। हिन जी ॿई मानाऊं, लेकिन चए थो इन घड़ीअ खे ऐं लिकाए रखियो आहे। इन जी माना क़यामत आहे। चए थो उहा बि मूं कंहिंखे कान ॾसी आहे त कॾहिं थींदी, साल खां पोइ, 15 सालनि खां पोइ, 1000 साल खां पोइ। इन जो मतिलबु मौत बि उहो बि अलाह साईं लिकाए रखियो आहे। इहो अॼु ताईं कंहिंखे कोन थो ॾसे त तूं कलाक खां पोइ मरी वेंदे या 5 मिंटनि खां पोइ मरी वेंदे या साल खां पोइ मरी वेंदे। चए थो इहा मां शेड्यूल, इहो मां लिकाए रखियो आहे। छाजे लाइ? लितुजज़ा कुल्लु नफ्सिन बिमा तसआ, त हर माण्हूअ खे पंहिंजे कीअ जो बदिलो मिले। हाणे अचो त सम्झूं छा मतिलबु। मिसाल तौरु अलाह साईं असां खे महिरबानी करे असांखे हिकिड़ी प्रिंट मोकिल, जेके बि असां कासमाबाद या हैदराबाद जा माण्हू आहियूं, सभिनी जा नाला हुजनि, मरंदा केॾी उहा डेट बि ॾे ऐं टाइम बि ॾे। पोइ कंहिंजो लिखियलु हूंदो त तूं 15 मिंटनि खां पोइ मरी वेंदे, कंहिंजो हूंदो त तूं अॻे 2018 में डिसेंबर 27 तारीख़ मरंदे। ईअं हर कंहिंखे डेट मिली वञे। पोइ मां तव्हां खां थो पुछां त उहे माण्हू सम्झो था त पोइ कारोबार कंदा, को धंधो कंदा, सभु मस्जिद में वञी वेहंदा इतिकाफ़ में, छो त ख़बर अथनि त 15 मिंट खां पोइ मरंदुसि या साल खां पोइ मरंदुसि। मां त चवां थो 15 साल बि हूंदी न लिखियलु त तूं अञा 15 साल पोइ उहो बि मस्जिद में वेही रहंदो, धंधा ख़तमु करे छॾींदा, त पोइ इहो अलाह ताला इम्तिहान कहिड़ो वठे उन्हनि जो। तंहिंजे करे चए थो त इहे शइ मां लिकाई आहे त जीअं तव्हां जेको अमल कयो था त तव्हां जो बदिलो मिले। हाणे मरण में 15 मिंट आहिनि, पर हे पियो त फोन ते ॻाल्हाए, ओ अलाह इहो जेको आहे सो मूंखे इहो ज़मीन त वठी ॾे 5 एकड़, या मूंखे खपे। इहा वीचारे खे ख़बर न आहे त दिलि जो दौरो पवण वारो आहे, लेकिन हू पंहिंजे धंधे में लॻो पियो आहे। इन लाइ अलाह थो चए त मां इहा शइ लिकाई आहे। तंहिंजे करे चवेसि थो वधीक लाओ। यादि रख मूसा अलैहिस्सलाम, फला यसुद्दन्नक अन्हा मन ला युमिनु बिहा वत्तबअ हवाहु फतरदा। चए थो अहिड़नि माण्हुनि जे वेझो न वञजांइ, अहिड़नि माण्हुनि जी कंपनीअ में न वेहजांइ जेके तोखे इन मरण जे टाइम खां तोखे गुमराह कनि ऐं तोखे जेको आहे सो विसाराए छॾनि, ऐं केरु जेके उन्हनि खे यकीन ई कोन्हे त को मौत थींदो ऐं हिसाब थींदो। वतबअ हवा, इहे पंहिंजी मनचाहीअ ते ज़िंदगी गुज़ारनि था, माना जंहिंजी लठ तंहिंजी चट, जेको ॾाढो सो गाबो। इहे माण्हू अहिड़ा आहिनि जेके चेरियनि वांगुरु सॼो ॾींहुं डोड़नि था ऐं मेड़ मेड़ा, हू करणु हो करणु, ज़ुल्म, झेड़ो, फसाद, ठगियूं। पोइ चए थो अहिड़नि माण्हुनि जी कंपनीअ में न वे। फला यसुद्दन्नक अन्हा, तोखे इन कॉन्सेप्ट खां, क़यामत ऐं मौत जी तयारीअ खां रोकनि न जेके ईमान नथा आणनि या जेके से वठ वठां में लॻा। वतब हवा माना अध चरिया, जेके वठ वठां। तव्हां अॼुकल्ह कल्ह हिकिड़ो ॿ पेपर हथ आया आहिनि जेके विकिया विया आहिनि $250,000 में। उहे आहिनि एनस्टाइन हिकिड़ी होटल में वञी रहियो, पोइ उते पैसा कोन हुअसि, पोइ बेरे खे जेको आहे सो छाॼे, पोइ हिकिड़ो पनो खणी उन ते हिकिड़ी 4 सिटूं लिखी ॾिनी अथईंसि, चए थो संभालजांइ, थी सघे थो कॾहिं इहे क़ीमत कनि। हिकिड़े पने में हुन इहो लिखियो आहे, चयो अथसि त जंहिंजो तर्जुमो आहे त ज़िंदगीअ जी जेका ख़ुशी आहे उहा सादी ज़िंदगीअ में आहे, ऐं वठ वठण वारी ज़िंदगी हिकिड़ी तबाहीअ जी ज़िंदगी आहे। एतिरो मिले जो आराम सां खाए, हुनखे वक़्तु ऐं जेके उहा इहो लिखियो अथसि। ऐं इहो अॼुकल्ह कल्ह लाइ 3 ॾींहं नीलाम थियो आहे, तव्हां भली ॾिसो त इहे वञे अहिड़े सां ॿी वरी पने ते ॿी नसीहत लिखी ॾिनी अथसि त हीअ बि ॻाल्हि साॻी थो करे अलाह ताला, त मतां तूं अहिड़नि माण्हुनि जे कंपनी में वञी फतरदा, त पोइ मूसा अलैहिस्सलाम, पोइ तूं बि उन्हनि वांगुरु तबाह थी वेंदे, पोइ तूं बि उन्हनि वांगुरु खसारे में थी वेंदे। तंहिंजे करे मूसा अलैहिस्सलाम जो भाउ वियो ऐं वञी फिरौन वारनि खे वञी चयऊं त इन कद ऊहिय इलैना अन्नल अज़ाब अला मन कज़्ज़ब वतवल्ला। फिरौन खे चयूं असांखे अलाह जे तरफ़ां इहो मैसेज ॾेई मोकिलियो वियो आहे, जेको अलाह ताला जे खे कूड़ो सम्झंदो, उनजे क़ुर खे ऐं मुंहिंजे रसूल हुजण खे, ऐं जेके मां ॻाल्हियूं कयां थो वतवल्ला ऐं पुठी ॾींदो, इनखे अज़ाब मिलंदो। हाणे फिरौन वाइड़ो थी वियो। हिकिड़ो त मूसा अलैहिस्सलाम सां महल में वॾो थियो, पोइ तां भॼी वियो हो खून करे, मोटी जो आहे त ॻाल्हि थो करे। अच्छा, हाणे फिरौन अलाह खे मञींदो आहे, लेकिन हू पाण खे अलाह जो रिप्रेज़ेंटेटिव पियो सम्झे।
ऐं संदसि पीउ ॾाॾा बि अलाह जा रिप्रेज़ेंटेटिव माण्हू हिननि खे अलाह जो एजेंट या नंढो अलाह सम्झी ऐं सभु हिन जा ॾाढो केस पेश कंदा हुआ ऐं सॼो फ़ैसिला कंदो हो। त हिन जो वात पटिजी वियो त हीउ वरी मूसा अलैहिस्सलाम कहिड़े अलाह खे रिप्रेज़ेंट थो करे। यकदमि सुवाल थो पुछेसि काल फमन रब्बुकुमा या मूसा, केरु तो वारो अलाह? मूं वारो अलाह त सभिनी खे ख़बर आहे, तो वारो अलाह केरु आहे? काल रब्बुनल लज़ी आता कुल्ल शैइन ख़लक़हू सुम्मा हदा, कि मूं वारो जेको रब आहे उन हर शइ खे पैदा कयो आहे, सुम्मा हदा, ऐं पैदा करण खां पोइ उन शइ खे ॿुधायो अथसि तव्हांखे कमु कहिड़ो करणो आहे। जेकॾहिं अंब जो वण आहे त अलाह हुनखे पैदा करे ॾसियो आहे त तुंहिंजो कमु आहे त ज़मीन मां न्यूट्रंस कढ ऐं ज़मीन मां केमिकल्स आणे उन्हनि खे करे मिठास पैदा कर ऐं सटेन टाइम ते तूं अंब ॼण, इहा हुनखे ड्यूटी ॾिनी अथसि। अहिड़े नमूने सां हर शइ खे, ककरनि खे, सिज खे, चंड खे ड्यूटियूं ॾिनियूं अथसि। इहा जो फिरौन ॻाल्हि ॿुधी पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई त जेकॾहिं हिन वारो अलाह सभु शइ पैदा कई आहे ऐं हर शइ खे हू हिदायत ॾेई ऐं हिन दुनिया में आंदो आहे त मूं वारो अलाह त वांदो थी वियो। तंहिं ते पुछेसि थो फासाइण लाइ काल फमा बालुल कुरून उला, जे तूं मूसा अलैहिस्सलाम ॾे हवाल जे तो वारो अलाह ई सभु कुझु आहे त पोइ जेके तो जे अचण में अॻु मरी चुका आहिनि उन्हनि सां छा थींदो? उहे काॾे वेंदा? जन्नत में वेंदा, जहन्नम में वेंदा? ऐं इहो सुवाल जेको आहे सो असां खां बि माण्हू तव्हां खां पुछंदा, अदा हे वाणियो आहे इन जो नंढड़ो बचिड़ो आहे उहो एक्सीडेंट में मरी वियो, जन्नत में वेंदो जहन्नम में वेंदो? या मदर टेरेसा आहे एॾी हुन ख़िदमत अवाम जी कई आहे, इहा जन्नत में जहन्नम में वेंदी? उन्हनि जो जवाब बि इहो आहे जेको मूसा अलैहिस्सलाम हिन खे ॾिए थो फिरौन खे। ॿुधो छा थो चएसि, चएसि थो काल इल्मुहा इंद रब्बी, की बाबा इन्हीअ जो फ़ैसिलो अलाह जे हथ में आहे, उहो पाण कंदो, उन जो इल्मु रब वटि आहे। बाक़ी मुंहिंजे रब फी किताब आहिनि, उहो अलाह वटि सभु कंहिंजो रिकॉर्ड आहे। माना मां पंहिंजे तरफ़ां चवां त मदर टेरेसा जो हिकिड़े काफ़र जे ॿार जो नंढड़ो ॿारु मरी थो वञे, इन्हीअ जो रिकॉर्ड अलाह वटि आहे, फी किताब आहिनि, किताब में। बाक़ी मूंखे जेका ख़बर आहे उहा आहे ला यज़िल्लु रब्बी वला यंसा, मुंहिंजो रब न को विसारे थो का ॻाल्हि, न को भुलिजे थो। ईअं न त हिसाब में जोड़ में भुलिजी पवे, कट में भुलिजी पवे, न, मुंहिंजे रब इंसाफ़ करण वारो आहे, न हुन खां का शइ विसरे थी ऐं न हू जेको आहे सो भुलिजे थो या का ग़लती थो करे। इहो जवाबु आहे असांजो। तंहिंजे करे असांखे त कंहिंखे ईअं बि न चवणु खपे त जहन्नम में वेंदो, काफ़र ई छो न हुजे, असीं छो चऊं? असांजी कहिड़ी ख़बर आहे? हीअ त फ़ैसिला अलाह खे करणा आहिनि। साॻिए नमूने सां असां रसूलनि नबियुनि लाइ चवंदासीं, उन खां पोइ रसूल अशर मुबशरा, जिन 10 सहाबियुनि जे नाले चयो आहे त अशर मुबशर आहिनि, इन्हनि खे अलाह जे तरफ़ां आई, असां उन्हनि जे नाले चवंदा ऐं ॿियनि जे नाले चवंदासीं, इनशा अल्लाह इहे सभई जन्नत में वेंदा। मां चवां थो असां त चऊं सभु इंसान जन्नत में वेंदा। असां ईअं बाक़ी चवंदो चओ त हीउ जन्नती आहे, इहो डिसीजन अलाह जो आहे, मुंहिंजो ऐं असांजो, तव्हांजो न। या केरु चए हे जहन्नम में वेंदो, इहो बि अलाह जो डिसीजन असां न कंदासीं। ऐं वधीक छा थो चए त मूसा अलैहिस्सलाम चए थो मूं वारो अलाह आहे अल्लज़ी जअल लकुमुल अर्द महदा, चई मूं वारो अलाह उहो आहे जंहिं हिन ज़मीन खे फैलायो आहे, वसलक लकुम फीहा सुबला, जंहिंमें रस्ता ठाहिया अथसि, अंज़ल मिन समाए मान, मूं वारो अलाह आसमान मां पाणी थो नाज़िल करे, वाख़रजना बि अज़वाजन मिन नबात शत्ता, जंहिंमां क़िस्म क़िस्म जूं जेके भाॼियूं अन्न पैदा थो करे, ऐं जंहिंमें अलाह असांखे चवे थो कुलू वराऊ अनामकुम, असांखे चयो अथसि इहे खाओ, अंब खाओ, अंगूर खाओ, ज़ैतून खाओ, वरऊ अनामकुम, ऐं पंहिंजो माल बि चाढ़ियो। इन फी ज़ालिक लआयात लिउलिल नुहा, अलाह ताला चए थो त इन ॻाल्हि में जेकॾहिं के सियाणा हूंदा न उहे ई सुधरी वेंदा, चवंदा वाक़ई जेको अरब अहिड़ो आहे। मिनहा ख़लक़नाकुम, अलाह फरमाए थो तव्हांखे असां हिन मिटीअ मां ज़मीन मां पैदा कयो आहे। ज़मीन मां कीअं पैदा कयो अथई? असां उन्हनि अंसर्स मां, एलिमेंट्स मां ठहियल आहियूं जंहिंमां इहा मिटी ठहियल आहे। हिन मिटीअ में तव्हांखे एलिमेंट्स जेके मिलंदा, ज़रा मिलंदा, सोन जा, चांदीअ जा, कापर जा, पंहिंजो उन खां पोइ सल्फर जा, हर शइ तव्हांखे मिलंदी, उन मां असां ठहियल आहियूं। त चए थो तव्हांखे इन मां पैदा कयो अथऊं, उहा फी हा नुईदुकुम, वापसि तव्हांखे इन में वञिणो आहे जेसि ताईं वरी तव्हांखे उथारियो वेंदो। मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा, वरी ॿियो दफ़ो तव्हांखे इन मां पैदा उथारींदुसि। कीअं उथारींदो? मरण खां पोइ असांजा रूह सभु मथे हलिया था वञनि। नेक माण्हुनि जा रूह जेके आहिनि से बरज़खी क़बर में आहिनि, तमामु वॾी हुननि खे रहण जी जाइ आहे, हुननि रूहनि खे अछनि पखियुनि में था रखनि, पोइ पंहिंजी क़बर वारी जाइ ते बि वेहनि था, वरी जन्नत में निकिरी वञनि था, घणे भाङे राति जो वञी वणनि ते सुम्हनि था जन्नत जे ते,
वरी जेके अलाह जा जेके शहीद आहिनि उहे त वरी अर्श ते था रहनि, उन्हनि जा रूह अर्श ते, उहे वरी सावनि पखियुनि में सॼो ॾींहुं जन्नत में घुमी खाई पी वरी अचे पंहिंजे सोन जे महल में या जेका उनजी किंगरी आहे उन में रहनि था। साॻे नमूने सां काफ़र जेके आहिनि गुनाहगार, उन्हनि जा बि रूह मथे आहिनि, उन्हनि जूं क़बरूं वरी जहन्नम जी तरफ़ आहिनि। रोज़ सुबुह शाम उन्हनि खे जहन्नम में वञी उहे डिपार्टमेंट ॾेखारिया वञनि था रोज़ सुबुह ऐं शाम, जंहिंमें हिननि खे वञिणो आहे। साॻे नमूने सां जन्नतियुनि खे बि उहे महल ॾेखारजनि था सुबुह शाम, जंहिंमें रहनि था। इहे आहिनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं असांखे ख़बरूं। पोइ छा थींदो त जॾहिं सूर फूकबी त पहिरीं क़बर फाटंदी, पोइ जिस्म ठहंदो, पोइ उहे रूह आसमान मां लही घिड़ंदा, जीअं जो घिड़ंदा त उथी खड़ा थींदा, ईअं लॻंदो असीं निंड मां उथिया आहियूं। त अलाह फरमाए थो मिनहा नुख़्रिजुकुम तारतन उख़रा, पोइ तव्हां उतां कढिया वेंदव ॿियो दफ़ो ज़मीन मां। इन्नमा इलाहुकुमुल्लाहु लज़ी ला इलाहा इल्ला हू, अचे थो बेशक ॿुधी वठो तव्हांजो जेको पालनहार अलाह आहे उहो आहे जंहिं सभु पावर पंहिंजे हथ में रखिया आहिनि। ला इलाहा इल्ला हू माना कंहिंसां शेयर कोन थो करे। वसिअ कुल्ल शैइन इल्मा, छो त हुनखे हर माण्हूअ जी ज़रे ज़रे जी ख़बर आहे। ॿियो कंहिंखे कहिड़ी ख़बर आहे? मिसाल तौरु हाणे मुंहिंजे अंदर में छा आहे, मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे, पाड़े वारे खे बि ख़बर नथी पइजी सघे त ॿिए खे कीअं ख़बर पवंदी? तंहिंजे करे छाकाणि त इहो अहवाल अलाह थो ॼाणे, तंहिंजे करे फ़ैसिलो उहो ई करे सघे थो। कज़ालिक नक़ुस अलैक मिन अंबाए मा क़द सबक़, अलाह ताला चए थो आहे त ख़िताब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर मां माना तौरु कयां थो त अलाह थो चए त हे ॾिसो तव्हांखे ख़बरूं असीं ॿुधायूं था जेके अॼु थी चुकिया आहिनि। वक़द आतैनाक मिन लदुना ज़िक्रा, बाक़ी असां तव्हांखे पंहिंजे तरफ़ां ई क़ुर ॾिनो आहे जेको तव्हांजी रहनुमाई कंदो। मन आरज़ अनहु, पोइ जेको हिन क़ुर खे छॾे ॾींदो या सम्झंदो त मां हिदायत हासिल करण जा ॿिया बि ज़रिया आहिनि, लेकिन हिन खे छॾे ॾींदो, बिल्कुलु आहिनि पर ख़ता जो चांसिस आहिनि। क़ुर में ख़ता जो चांस कोन्हे। हिकिड़ो तव्हांखे माण्हू लॻी वियो ठॻुण जो किताबु पढ़ियो, तव्हां शिरक में पइजी पोइ काॾे डोड़ंदव? तंहिंजे करे क़ुर पाक इन सोर्स आहे जीअं तव्हां ज़िंदगी में चवंदव ख़ालिस खीर मिले, तव्हां चवंदव त खीर हुजे जंहिंमें पाणी पियल हुजे या को गंदु पियल हुजे, या गिहु वठणु वञो तव्हां चवंदव त असांखे गिहु सुठो मिले, न मिले। क़ुर बि ईअं ख़ालिस आहे। एॾी सवली माना अथसि सिंधीअ में जो तव्हां पढ़ंदव तव्हांखे सॼी ॻाल्हि अची वेंदी। रब चए थो मन आरज़ अनहु, जेको हिन क़ुर खे छॾे ॾींदो ऐं सम्झंदो त हीउ अहम न आहे, फइन्नहु यहमिल यौमल क़ियामत विज़रा, पोइ इन्हीअ जो गुनाह इन जो इहो थींदो त नापास थींदो ऐं पंहिंजे मथां इहो वज़न खणंदो, ख़ालिदीन फीहो, जेको हमेशह हूंदो, वसालहुम यौमल क़ियामत हिमला, इहो वज़न ॾाढो बुछड़ो हूंदो उन जे लाइ। नाज़रीन किराम, हाणे हिन प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो आहे। एक्चुअली ही मुंहिंजो प्रोग्राम हो 45 आयतुनि जो, हींअर मां 19 करे चुको आहियां। अॼु जुमे में बि 19 कयुमि, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं पर मां हाणे वरी ॿिए जुमे ते 21 खां 45 जेके ॿियूं स्लाइड आहिनि उहे मां तव्हांखे ॾसींदुसि हिन मौज़ूअ ते। इनशा अल्लाह ताला ही प्रोग्राम सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो। उन खां अलावा ही फेसबुक ते फलाह आख़िर जे नाले सां ही प्रोग्राम सुभाणे ताईं अची वेंदो। पोयां प्रोग्राम मौजूदु आहिनि, इनखे ॿुधो, अलाह जे क़ुर खे निज ऐं चिटे खे ॿुधो सवली सिंधीअ में। अलाह असांखे तव्हांखे पंहिंजो सिधो रस्तो ॾेखारे। आमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।